भिटशा मां रहमदिल मंगसी जी रिपोर्ट मुताबिक़ भिटशा में बदअमनी वाक़िअनि बाद पुलिस पारां शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। 1 दर्जन खां वधीक शकी माण्हुनि खे हिरासत में वठी नामालूम हंध ते मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जे वॾनि अटालनि जराड़ कॉलोनी, कच्ची आबादी, दंबूरा चौक, शेख मोहल्ले ऐं ॿियनि हंधनि ते ऑपरेशन कयो। DSP हाला मोहम्मद याकूब बुरड़ो जी अॻवाणी में शहर जे होटलनि, मुसाफ़िर खाननि ऐं गेमुनि ते पिणु तलाशी वरिती वई। भिटशा, हाला, सालारो ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस सर्च ऑपरेशन में हिसो वरितो। हिरासत में वरितल शकी माण्हुनि खे पुलिस जांच लाइ नामालूम हंध ते मुंतक़िल करे छॾियो आहे। DSP हाला मोहम्मद याकूब बुरड़ो जो चवणु आहे त भिटशा में फुर लुट ऐं चोरी जी वारदातुनि बाद SSP मठियारी जी हिदायतुनि ते सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं ॾोही वारदातुनि में मुलविस जवाबदारनि खे कानून जी गिरफ़्त में आणींदासीं।